खबर शामिल कंदासीं। कासी अहमद में एसटीपी कारकुननि पारां हेस्को जी मुबैना नाजाइज़न वादो बिलन ऐं बिजली जी बंदिश खिलाफ़ अलामती बुख हड़ताल कई वई। इन हवाले से पेश है जुल्फकार अली टावरी जी हीअ रिपोर्ट। हेस्को काज़ीम जी मुबैना नाजाइज़िन वाधू बिलन डिडक्शन ओवर रीडिंग ऐं हथरादू गैर कानूनी लोड शेडिंग खिलाफ़ अॼु 5 ॾींहं एसटीपी तालका काज़ी अहमद पारां हेस्को ऑफिस काज़ी अहमद आडू क़ौमी शाहरा ते अलामती बुख हड़ताल कैंप जारी रखी वई, जिथे बिजली जा बिल ऐं बैनर हथनि में खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻुवाणनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे जिते अॼु असां वापडा जे इंतजाम जे नाइंसाफ़िन खिलाफ़ अॼु 5 ॾींहं एहतजाजी बुख हड़ताल ते वेठा आहियूं। हीउ असांजो 5 ॾींहं जेको एहतजाज हले पियो, कैंप लॻी पई आहे, कन ते जूं ई कान थी चुरे। पर हीउ जेको मूं ॾे हिननि 18 लख बिल मोकिलियो आहे, हिन जा यूनिट ई कोन आहिनि, त मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी वई त हीउ छो मोकिलियो आहे हिननि। जेको मीटर लॻो पियो आहे त उन जा यूनिट मां चाहां थो उन जा यूनिट वठो। ही यूनिट किथां आया, हिन में यूनिट बि कोन आहिनि। मुतालबो मुंहिंजो आहे त ट्रांसफार्मर मुंहिंजो जेको खणी आया आहिनि उहो वापसि कनि ऐं बिल जेको आहे जेको 18 लख हिननि मोकिलियो आहे इहो ख़तमु कनि। हिन जो मीटर लॻल आहे जेको आहे हुन में ग्रेड स्टेशन ते ही लाइट जेको आहे चोरी पिया कराइनि। उन जा यूनिट पूरा करण लाइ शरीफ़ माण्हू हिकिड़ो जेको आहे जेको बिल पियारे थो, बिल अदा थो करे, उनखे चवंदा पिया डायरेक्ट नथो हलाए, उन ते पोइ वाधू बिल मोकिलियो आहे छॾी। छो त यूनिट जेको पोइ हिते अथनि जेको मीटर लॻल ग्रेड स्टेशन ते तव्हां साहिब इहो तव्हांखे ख़बर हूंदी। ऐं असांजो मुतालबो इहो आहे हिन दोस्त इंसाफ़ ते। कैमरामैन साजिद टावरी सां गॾु जुल्फकार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।